Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे माट करे वे रोलू पैर फटजी पवंदी। मां तेरी केड़ी गाल तो करी जेकरे मां माठ करे वेठस न त खबर सजी फिल्म मुंदी गिची में विझंदो। अजमल गाल वधी वियो न पो त तू भी फिरी वेंदे खबर जो पासो वठंदे। मूंखे खबर आ न मां त खबर मां जान छॾाइण चाहियां थी पर किथे ईअं बि न थे जो बदनामी जो घंघर अची मुंहिंजी गिचीअ में पए। ज़ाहिर हाणे थोरो घणो मसलो त थींदो न। खबर बच्चल खान वटि दांग खणी वियो आहे। जेकॾहिं बच्चल खान असांखे घुराए लीमे जो पुछे त पोइ छा चवंदासीं? छा वरी छा चवंदेसि? सौ सिधो चई ॾेसि त लीमे जो मुंहिंजे मथां बुरी नज़र हो। जॾहिं इहा खबर खे ऐं रोलू खे पई त हू शर्म खां घर छॾे भॼी वियो। कहिड़ी खबर ख़ुदकुशी कई अलाए जहिड़ो आहे असांखे कहिड़ो खबर। ईअं पर लीमे त कॾहिं बि मुंहुं में बुरी नज़र न विधी। जेकॾहिं सची सावित्री थियण जी कोशिश कंदई न त पोइ बोतारो कोन बख़्शींदई। हा आयो मां ॿुधायां थो। बाक़ी हा उबती ॻाल्हि करे तूं उन्हनि खे फासाईंदे त मां बि तोखे साथ ॾींदसि। हा इन खबर मां त जान छॾाइण चाहियां थी। ॾिसूं था त छा थो थिए। छा वरी छा थींदो? तूं घबरा न, मां वेठो आहियां न। बाक़ी मां 8 फुट कद ईअं धारियो आहे। उथण जी तकलीफ़ न कर, वेही रह। करम खान तुंहिंजी इज़त करण मूं मथां फर्ज़ थो बणिजे। सुबारा खान हाणे तबियत कीअं अथई? बहितर आहे। सुबारा खान सुबुह जो पहिरियों कमु इहो कर, बचल खान ॾे वञ ऐं पंहिंजी न्याणीअ खे वापसि मोटाए अच। ठीकु आहे करम खान, जीअं तव्हांखे सम्झ में अचे। ठीकु आहे, हाणे तूं आराम कर छो त तोखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। पप्पो जी सोबारा खान। मां ॾिसां पियो पप्पो त मिठल जो रवैयो मटिजी चुको आहे करम खान जे अचण खां पोइ। सोबारा खान मिठल में वफ़ादारी उमेद न सम्झिजो। वो करम खान जो ख़ासि माण्हू अथव। पप्पू मां एतिरो ॿार न आहियां, सभु सम्झां थो। मुंहिंजी न्याणी हितां खां उते महफ़ूज़ आहे ऐं मां बच्चल खान मथां एतबार करे सघां थो पर करम खान मथां न। छा तव्हां जीजा खे सुबुह जो वठण वेंदव? उहो त बच्चल खान सां मिली अचण खां पोइ करम खान खे ॿुधाईंदुसि त छा थियो। करम खान मूंसां गेम करण थो चाहे, मूंसां पर हुनखे त इहा ख़बर ई कोन्हे त मां बि पुराणो पापी आहियां। सभु सम्झां थो त करम खान सां रांदि कीअं रचाइजे। भोतारे अबाए खबर मुझे मथा अजायो इल्जाम तो हणे। मां छो मारींदुसि खबर के? हाँ अबा मुझो दुश्मनी कहिड़ो आहे हिननि सां जो मां खबर के मारींदुसि? अञा ॻाल्हि ॿियो आहे, अञा हथ सां खबर लीमे खे गुम करे मूंखे फसाइण जे चक्कर में आहे। बाबा रोलू खबर तोखे छो फसाईंदो? हिन में खबर जो आख़िर कहिड़ो फ़ाइदो आहे? फ़ाइदो आहे हे मूंखे हथ सां हितां कढी खून जे केस में फासाए घर ते कब्ज़ो करणु चाहिनि था पिया। बाबा साईं 100% इहो मूं ते इल्ज़ाम आहे। मां तव्हांखे अहिड़ो लॻा थो असुल हिन रोलूअ ते मूंखे अहिड़ी थी कवड़ अचेव जो। तूं अहिड़ो नहीं, तोखे मूं मां तकलीफ़ आहे त पोइ मुंहिंजो घर ख़ाली छो थो करें? उथी हितां वञी कंहिं ॿिए जे मथे में लॻ। जेसी ताईं मां को ॿिए घर जो बंदोबस्त कयां तेसी ताईं मां इते ई रहंदुसि। ऐं हा
तू भली कंहिं ॿी जाइ ते रहो तेसि ताईं। मुर्त सुरीलो ही मां पंहिंजो घर छॾे वञा, तूं पंहिंजो घर वारी छॾे वञे। तो बाबे बचल खान सां ॻाल्हायो मूमल जे बारे में? पूरो मां हिन बारे में ॻाल्हाइण वियो हुयुसि, पर मामे सादिक जी छोकिरी गुम थी वई आहे। बाबो बचल खान उन जे करे ॾाढो परेशान हो। मथां वरी रोलू ऐं खबड़ दां खणी पहुता। पोइ वरी मूं मुनासिब न सम्झो त बाबा साईं खां ॻाल्हि कयां। चङो तूं ईअं कर जो मानी खणी अचो। रोलू जॾहिं मूं तोखे चयो बि हो त तूं हली मुंहिंजी ओताक ते रहो, पोइ हिते छो रहियो पियो आहीं? अबा ओताक में कहिड़ो मज़ो, लख दफ़ा अचां, हिननि जो इरादो गंदो आहे भोतार। हे मुंहिंजे घर ते कब्ज़ो करण था चाहिनि। मां पंहिंजो घर इन ठगनि जे हवाले न कंदुसि। हिननि खे मूं मां तकलीफ़ आहे न त मुंहिंजो घर छॾे हलिया वञनि। मई तोसां कहिड़ो मसइलो आहे जो तुंहिंजी शिकायत खबड़ खणी आयो? तूं बि रोलूअ सां मिली वई आहीं? बाबा साईं, मां रोलूअ सां मिलियल न आहियां। इन जी इज़त इन करे थी कयां त जीअं ही असांखां ही घर ख़ाली न कराए, त इन ई ॻाल्हि जो हिन खबड़ खे वहम वेही वियो आहे। बाबा तव्हां जूं ॻाल्हियूं मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। रोलू ही घर ख़ाली करणु नथो चाहे ऐं तव्हां हिन घर मां निकिरणु नथा चाहियो। इन करे हाणे तव्हां ॿई धुरियूं हिन ई घर में इज़त सां रहो। जंहिं धुर बि हाणे शरारत कई ऐं शिकायत मूं ताईं पहुती त उनखे हिन घर मां धिके कढंदुसि। आख़िरी मौक़ो ॿिन्ही खे ॾियांव थो, प्यार सां, इज़त सां ऐं मोहबत सां हिन घर में रहो, न त पछताईंदो। इन जो मक़सदु त मूमल हाणे हितां कोन वेंदी, हिते ई रहंदी। तूं मूमल जे बारे में परेशान न थी। मूं ख़बर ॿुधी आहे त 2-3 ॾींहंनि में मूमल खे सोभारो खान वठी वेंदी। जेकॾहिं न वठी हुई न त मां बाबे सां ॻाल्हाईंदुसि त सोभारो खान खे चओ त मूमल खे वठी वञे। जेकॾहिं सोभारो मूमल खे न वठी वञे त पोइ? चरी आई चाऊर, उहो कहिड़ो पीउ थींदो जेको जवान न्याणीअ खे धारियनि जे दर ते छॾींदो? अलाए, थी बि सघे थो। तूं अंदाज़ो न लॻाए, मालिक भलाई कंदो। तूं उथी हाणे मूंखे पाणी पियार। मां तोले ई परेशान आहियां। माण्हू अलाए कहिड़ियूं तरह तरह जूं ॻाल्हियूं था कनि ऐं इहो मूंखे सुठो कोन थो लॻे। माण्हू चरी पर पुड़ त बादशाह जी बि गिला थींदी आहे। जेकॾहिं मुंहिंजी थी त छा थी पियो? तूं रुगो 2-3 ॾींहं सब्र कर। रुगो सोभारो खान मूमल खे वठी वञे, पोइ मां बाबे बचल खान सां बि ॻाल्हाईंदुसि। बसि न? तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो तोखे बदनामीअ खां बचाइण। मूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो ऐं मां तोखे आगाह करे छॾियो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी। जुड़िया यार, हेॾा त छॾी नी कम खे यार। हलिया 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 यार। जुड़िया महिला तो हली मूंखे पंहिंजे कखनि में कर ऐं पोइ उतां सिधो वञ असांजे ॻोठ, हाल वाल वठी शाम जो वरी मोटी अच। अदाली मां, तूं आख़िर पोयां छा करे आयो आहीं?
जो एॾो परेशान आहीं? मूं अदा कुझु बि नाहे कयो। रोलू असां ॿिन्ही भाइरनि जे विच में इख़्तिलाफ़ात पैदा कया आहिनि। मुंहिंजे निकिरण खां पोइ पोइते असांजे ॻोठ में छा थियो छा न थियो इहा मूंखे ख़बर कान्हे का। अदा उहा ॼाण वठण लाइ तोखे त मोकिलियां पियो। अदाली मां जेकॾहिं को अहिड़ो मसइलो नाहे तूं आख़िर वापसि छो नथो वञी? अरे यार सम्झण जी कर, छो अची दिमाग़ जो धौरो ठाहियो अथई? मुंहिंजे लाइ जॾहिं मसइलो न हुजे न त न मां ॻोठा निकिरां ऐं न ई वरी तोखे मोकिलियां। अदाली मां जेकॾहिं को अहिड़ो मसइलो करे आयो आहीं त पोइ मूंखे ॿुधाई छो नथो? यार तो कीअं ॿुधायां त मूं को बि मसइलो नाहे कयो। मसइलो नाहे कयो, वापसि बि नथो वञी ऐं मोकिली थो मूंखे। जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते मूंखे ॿधी छॾनि त पोइ मुंहिंजी ज़मानत केरु कंदो? मां को खून नाहे कयो तोखे हुते ॿधी छॾींदा। ऐं हाणे ॿुध, इहो बि न ॿुधाइजांइ त मां को तो वटि रहियल आहियां। तूं मूंसां उते मिलण जे बहाने सां वञजां, ठीकु आहे न? पोइ तोखे हू सॼो हाल अहिवाल ॾींदा त ॻोठ छॾे मां छो भॻो आहियां। ठीकु आहे, सम्झी वियुसि। शुक्र थियो सम्झी त वे। हाणे हलण जी कर ऐं हली मूंखे घर भेड़ो कर, पोइ तूं उतां निकिरी वञजां, ठीकु आहे न? कोन छॾींदे, अॼु कयां थो तोसां भलाई, मञीदे त कोन? हलिया हलिया। का बि ख़बर कोन पई। बाबा साईं, हाणे तव्हां ई सलाह ॾियो, छा कजे छा न कजे। चइबो त किथे को बि डसपतो नथो पए। बाबा साईं, पुट जो ॿार हुजे, ॾींहुं ॿ घर खां ॿाहिरि रहे त गुमान रखी सघे थो। मथां दोस्तनि ॾांहुं निकिरी वियो हुजे, वापसि अची वेंदो। पर बाबा साईं, न्याणीअ जो ॿार आहे, कलाक त ॿाहिरि बि जेकॾहिं निकिरी वियो त दिलि खे सुकून किथो ईंदो? बाबा साईं, मुंहिंजी न्याणीअ खे 2 ॾींहं थी विया, घर खां ग़ाइब आहे। बस एतिरी ख़बर पई आहे त औरतुनि ॿुधायो काठियूं करण जे लाइ घरों निकिती हुई, बस का ख़बर न। बाबा सादिक, तव्हांजो शक कंहिं तरफ़ वञे थो? शक न, पर पूरी पक्का इहो कम इन ॾातू ऐं पीराणे जो आहे। बस मूंखे इहो शक आहे किथे मुंहिंजी न्याणीअ खे मारे दरिया में न लोड़े छॾियो हुजनि। जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही इहो कमु कयो आहे त पोयां को न को सबूत ज़रूर छॾियो हूंदऊं। बाबा साईं, हू वॾा चालाक आहिनि। मूंखे नथो लॻे त पोयों को उन्हनि को सबूत छॾियो हुजे। बाबा, कातिल केॾो बि चालाक छो न हुजे, पर उन खां कुदरत वारो का न का ग़लती ज़रूर कराईंदो आहे। हूअं बि सादिक असांजे ॻोठ ऐं दरिया बादशाह जे विच में वॾो मुफ़ासिलो आहे। ओसि ताईं पहुचण में उन्हनि खे ॻोठ जे कंहिं न कंहिं हमरा त ज़रूर ॾिठो हूंदो। थी सघे थो कंहिं न कंहिं उनखे ॾिठो हुजे, पर बाबा साईं, ॾातूअ जे भउ खां हू ख़ामोश हुजनि। सादिक, जेसि ताईं असांखे को सबूत हथ नथो अचे, असां हुननि ख़िलाफ़ को बि कदम नथा खणी सघूं। बाबा साईं, मां कोशिश में आहियां। ख़ुदा कंदो त जल्द सबूत हथ करे वठंदुसि। जंहिं ॾींहुं मूंखे सबूत हथ अची वियो न, तव्हां ॾिसजो, मां उन्हनि खे बख़्श कोन कंदुसि। जेकॾहिं
न्याणीअ जे क़त्ल में हिन ॾातूअ जा हथ रंगियल आहिनि। बाबो बच्चल ख़ान ई न, उनजो सॼो ॻोठ तव्हां सां गॾु हूंदो। पोइ तव्हां छा था सम्झो त ॾातूअ खे बख़्श कयो वेंदो? इन ॻाल्हि में जेको बि मुलविस हूंदो उनखे अहिड़ी त इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी जो हुनजो 7 पुश्तूं बि यादि रखंदियूं। तूं अञा नहीं वियो? हाणे निकिरां पियो। या तूं बि उन ॻाल्हि में राज़ी ही त तुंहिंजी न्याणी पराए दरनि ते हुजे ऐं माण्हू असांजे मथां खिलंदा वतन। जेके माण्हू खिलणा हुआ उहे त खिली चुका। अफ़सोस रुगो मूंखे इहो आहे त तुंहिंजे हूंदे इहो ॾातू अञा ताईं ज़िंदा आहे। ॾातू रोज़ गिदड़ वांगुरु डरूं मटाईंदो थो वठे। जंहिं बि ॾींहुं ॾातू मुंहिंजे साम्हूं आयो न, उहो ॾींहुं ॾातूअ जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। थियण तीअं ई घुरिजे हा जो मुंहिंजे होश में अचण खां अॻु इन ॾातूअ जो लाश मुंहिंजे क़दमनि में हुजे हा। पोइ झुकी मां तोखे सलाम कयां त करम ख़ान उहो कमु कयो जंहिंजी ख़्वाहिश मुंहिंजी दिलि में उदमा पई ॾे। उदमा सोबरा, तुंहिंजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे। तूं छा थो सम्झी? असां ॾातूअ खे मारण जी कोशिश न कई हूंदी? जिथे जिथे असांखे ॾातूअ जो ॾस मिलियो उनखे मारण लाइ उते उते पहुतासीं। उतां हू निकिरी थो वञे छो त उनखे बि ख़ौफ़ आहे त जंहिं ॾींहुं बि मां करम ख़ान जे साम्हूं आयुसि उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। उन्हीअ करे ॾातूअ जो साहु निपोड़ण इहो मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। तूं हर हाल में वञ ऐं पंहिंजी न्याणीअ खे वठी हिते पहुच। किथे ईअं न थिए जो इन्हीअ मसइले जे करे बच्चल सां असांजी बि दुश्मनी वधी वञे। अॼु मां मिलां थो बच्चल ख़ान सां, कोशिश कयां थो। कोशिश वरी छाजी? बच्चल खां को तूं संग वठण कोन थो वञी जो हू इनकार कंदो ऐं तूं वापसि हलियो ईंदे। वो तुंहिंजी न्याणी आहे, पराए दरनि ते सूंहें कोन थी। उनखे वठी अॼु ई अॼु हिते पहुच। खबड़ मां त जान कोन छॾाए सघियासीं। रहंदो उनजो शक मूं मथां वधी वियो आहे। तूं परेशान न थी मतेरी। हाणे लीमे खे त तड़ाए कढो अथई न, बाक़ी रहियो हिकु ई लुधड़ो। इनखे पाण कुटे कुटे ईअं कढंदुसि ख़बर ई न पवंदो। मां वेठो आहियां न, उहो चवंदा आहिनि न त हमई क्या गमई। रईस बच्चल ख़ान खे तव्हां ॾेई चुको आहे। हाणे जेकॾहिं ख़बर खे कुझु बि थियो न त रईस जा ॿई हथ असांजी गिचीअ में हूंदा। मतेरी, तूं अञा रोलूअ खे सुञातो ई न आहे त मूं अहिड़ो कंदसि जो सभु ॻोठ वारा चवंदा त हिन ख़बर ने भागे पाण ख़ुदकुशी कई आहे। छा सोचियो थी? छा कंदे? पोयां ख़बर थो अचई। अहिड़ी ॻाल्हि कर तॾहिं ख़बर खे शक न पए। ठीकु आहे न? छा ॿुधायां रोलू, मां त ख़बर सां ॾाढी मोहबत कंदी आहियां, पर अलाए छो ख़बर हाणे मूं मथां शक थो करे। मतेरी, ख़बर ॾाढो भलो माण्हू आहे। केॾी तारीफ़ करेसि केॾी घटि आहे। मूंखे बि हुन सां हमदर्दी आहे, पर ख़बर न आहे ख़बर अलाए छो असांजो ईअं थोरो बदगुमान थो रहे पियो ॼणा। जेकॾहिं लीमो मुंहुं में बुरियूं नज़रूं न विझे हा न त अॼु इहो ॾींहुं न अचे हा। चइबो त मुंहिंजा इहे ॿई दुश्मन कोन्हनि, दुश्मन आहे त मुंहिंजो भाउ लीमो। असुल हिन लीमे ते हाणे मूंखे त अहिड़ी थी कावड़ अचे जो
रोलू हाणे तू ही ॿुधाए त मां ख़बर खे कीअं मञी रहियां। तेरी तू दिल सां मोहबत थी करे ख़बर सां मूंखे ज़ाती तौर ख़बर आ हिकु न हिकु ॾींहुं तूं ॾिसजां इन ख़बर खे तुंहिंजी मोहबत जो अहसास ज़रूर थींदई। मूंखे बि तेसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसी ताईं ख़बर खे न मञायां। हा इहो त आहे। अरे खुशा मैं तेरी ए भाजी त वठ हिन डांदे लाइ मानी तयार कर। तुंहिंजो ज़िक्र पियो हलो न तूं अची वई चवंदा आहिनि शैतान जो हयाती वॾो हूंदो आहे। सावल भाॼी कोन्हे का वरितियूं अचिजांइ। वठी थो अचां पर थोरो कमु आहे उहो कमु ख़तमु कयां पोइ तोखे भाॼी ॾेई थो अचण वारी कजांइ। मुमल ही छा आहे? तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे घर में तो उहो ॻाल्हाइण जो मौक़ो ई नथी ॾे। मुमल तोखे इहो सोए कोन थो त तूं घर जे ॿाहिरां बि मूंसां ईअं ॻाल्हाए। तोखे जेको कुझु चवणो हुजे न घर में चई छॾींदी कर। तूं हर वक़्तु मूंखां नज़रूं छो थो चुराईंदो रहीं सावल? छा मां तोखे नथी वणां? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। का त ॻाल्हि आहे न। मुमल शादीअ खां पोइ मां हर छोकिरीअ खे पंहिंजी भेण सम्झी ॾियारी। मुंहिंजे दिलि दिमाग़ ऐं नज़रनि में उहो बुरो शैतान वेठल ई न आहे। लाज़मी त न आहे त तव्हां बुरी नज़र सां ॾिसो। शैतानी नज़र खां हटी करे मोहबत वारी नज़र बि त हूंदी आहे न सावल। हा उहा मोहबत वारी नज़र सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हूर जे लाइ। जेकॾहिं मूं पंहिंजूं नज़रूं कंहिं ॿिए जी इज़त ॾांहुं फेरायूं न त सुभाणे उन जूं नज़रूं मुंहिंजी इज़त ॾांहुं बि पहुची सघनि थियूं। इन करे मुमल मां तोखे चवंदुसि त तो ग़लति दर खड़कायो आहे। ऐं ख़ुदा जे वास्ते कॾहिं वाट वेंदे मूंसां न मिलंदी कर। पहिरियां ई ॻोठ वारनि जो शकी नज़र जो दाइरो वधी चुको आहे ऐं मां नथो चाहियां त ॻोठ वारनि जे शकी नज़रुनि जो मर्कज़ मां बणिजां। सावल वो मुंहिंजे लाइ दुकान ताईं वखर ज़रूरु वठी अचिजां। छो उर पंहिंजी नज़रुनि में उपराइप ज़ाहिर कई अथई। किथे ईअं त न आहे त पंहिंजे सांवल जे मथां तुंहिंजो एतबार घटि थींदो थो वञे। गुलनि जी हुगाह खां हवाउनि जो रुख मुख़्तलिफ़ हुजे त माण्हू ख़ुशबूअ जी जाइ ते बदबू महसूसु कंदो आहे। सांवल पंहिंजा पांद बचाए रख। किथे किने पाणीअ में पुसाए न वेही। तुंहिंजो सांवल मौत क़बूल कंदो हूर पर पंहिंजी इज़त ते हर्फ़ बि बर्दाश्त न कंदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।